कीअं ख़बरदार क़ुरान जे अंदरि कयो। अल्लाह ताला फरमाए वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा वसा सबीला। अल्लाह ताला फरमायो क़रीब न वञो, वला तक़रबु ज़िना, ज़िना जे क़रीब न वञो, इन्नहु कान फ़ाहिशा, अल्लाह ताला फरमायो इहो बेहयाई आहे, वसा सबीला, ऐं बुछड़ो रस्तो बि आहे। ज़िना जा नुक़सान न ॿुधायां, ज़ानी माण्हू जेको ज़िना कंदड़ माण्हू उनजे चेहरे ते नूरानियत ख़तम थी वेंदी, हिकु नंबर। ॿिए नंबर ते रिज़्क़ जी किलत थी वेंदसि। टे नंबर ते उमिरि जे अंदरि बरकत न रहंदसि। टे नंबर ते उमिरि जे अंदरि बरकत न। चौथे नंबर ते अल्लाह जो ग़ज़ब मथां ग़ालिब थींदुसि। पंजे नंबर ते क़यामत ॾींहुं सख़्ती सां हिसाब उन खां वरितो वेंदो। छहें नंबर ते जहन्नम में इहो शख़्स दाख़िल थींदो। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां पुछा या अल्लाह ज़ानी जी सज़ा छा आहे? जहन्नम में या अल्लाह उनखे कहिड़ी सज़ा ॾींदे? अल्लाह ताला फरमाए इन जे लाइ हिकिड़ी ज़िर तयारु कई आहे, इन जे लाइ हिकिड़ो लिबास तयारु कयो आहे। जीअं जो जहन्नम में उहे दाख़िल थींदा, उहो लिबास जेको आहे बाहि जो लिबास हिननि खे पाराईंदासीं। अल्लाह ताला फरमाए उहो जेकॾहिं दुनिया वारे कंहिं पहाड़ ते उहो जहन्नम जो लिबास रखियो वञे, उहो पहाड़ जेको आहे खाक थी वेंदो। उहो पहाड़ जेको आहे इन जहन्नम जे लिबास जेको ज़ानी खे पाराए वेंदो, पहाड़ ते रखियो वञे उहो बिल्कुलु खाक थी वेंदो। एतिरो ख़तरनाक जेको आहे लिबास पाराए वेंदो ज़ानी खे। हे अल्लाह ताला क़ुरान जे अंदरि वईद ॿुधायूं।